वडी मठाई काइंदा। सच पड़ो त एक नंदी बोटल मुंह वड एक सरासरी आए। वाह, हनवडी हनी जीले बोटल की डसो जबरदस्त। जेन की साव का नंदी मेली। माइक मिन्हन जी मठाई की हथ लगाई जी जुरत न कजाए। हे मिन्हन जी आए आई माँ आहा कारवारी आयान। वाह, केतरी न लजीद आए। हे चुंगम में ब तब्दील थी वही थी। माइक तन्हन जी वाड़ी मुंह की श्रुकंदी खुशी थी रही आए। अच्छो ते अन की कूलियों नन की न पोड़ियों केतरी न बक वधाइंदरी लजीद आए। मुंह की वधे कप्पी माँ सजी बोटल पेड़ चायान थो। तोहान की खबर आए मुंह कड़न बहरो मजीदार काधू नहीं चकियो। खैर मुंह आखिरी कतरी ताई न पोड़ी वर्तो बोटल की अलविदा चो। ओ हे टासी पई आए। आउच माइक तून छा क्यों आए? हे मिन्हन जी वांडे टासी पई आए। ओ हे कम न प्यो करी। मिन्हन जी वार। ओप्स, माँ कजे सोचिंदस। हे वो तो ओ हे वापस अची वयो। माइक हाड़ी आई न कजाया तो हान मारो डड़ा मजेदार आयो। माँ हे डोकड़ो वारो आयान। हे तमाम बड़ो आए। खैर ब्रेडी तन्हन जी वारी जबरदस्त। अच्छो तो बोटल कूलियोन। ओ हे वाकई काम न प्यो करी। माँ अनके नपोड़ी न थो सग्यान। उप्स, मुन के माफ कजो यार। ओ तूने एक शरारती आए। अहो अजीब हो पर मुन के एक ख्याल आयो है। माँ पान लाए एक हेलीकॉप्टर घराए वारू आयान। हेलो मुन के एक हेलीकॉप्टर घर जी हो हती आए रसी हेठल आयो। खैर मान के बोटल जी चौधरी बंदस आई अनके मथी कंदस। वाह एना वाकई मनन जी बोटल के आसमान में कड़ी मरतो। आई सद्दो मनन जी वाट मी यूहू मनन जी लदीज जीले केतरी न मथी आई हैरत अंगेज आए। माँ तो हंसन प्यार करियान थो यार। हो चरी आए। छा प्रिंगल्स जो ऐतरो नंढू पैकेट सच पड़ो ता। तनन जो छा ख्याल है? ए माँ तमाम खुश किस्मत होस। तरसू ब्रेडी सबनी का नकदी नकरी वयो आए। माँ तमाम खुश आयान। मुन वट प्रिंगल्स जो एक वड़ो पैकेट आए। खैर सड़ो ना जेन तू शुरू कर। खैर हाँ मुन वट बेहर सबका नंढू पैकेज आए पर आइना बक कजे आए। छा सिर्फ एक अहो काफी नाही। ओ वधे कजे नाही। खैर अच्छो तक कोशिश करियो जेको आसान वट आए। हे तमाम नंढू आए पर हे तमाम सठो आए। माइक तन्हन जी वाड़ी वाकई अच्छो तन के चकी डेसून। ओह चॉकलेट चप जबरदस्त आएन। हे परियून भैरो आए जो मुन्हे चकियो आए। हे शानदार आए। ओ हे लदीज लगन था। माँ वाकई एक चायान थो। चोकरियोन मुंह की लगी तो मुंह के एक मसलो आए। मेंजो हथ प्रिंगल्स जे पैकेट में डासी पियो आए। ओ मां इनके बाहर न तो कड़ी सग्यान चोकरियोन। ओ चा आए। खैर मुंह के तोआं जी मदद करे दियो। माँ बे मदद कंदस। ओ तरसो माँ थोरो काई सगान थो। आउच मिनन जो मत थो। ओ कजे बे नहीं बचियो। हे कजे बे नहीं बचियो। दोनन केन करी सगो था। ब्रेडी जल्दी कर। यू अच्छो तो एक नजर वजो। माँ इतनी पहची न तू सग्यान। मुंह की खबर आए माँ सिर्फ केन की अब तो कंदस। मिंजी सबनी चप्स की डसो मून वट एना जो एक सजो जबल आए। एहे तमाम वड़ा आयन माँ हैरान आयान। हे लफ्जी तोड़ती मिंजी मत्थी जी साइज जो आए। एहे तमाम लदीज दाए। जबरदस्त अगति वधून था। तरसो एक ख्याल मुंह के एक वड़ो ग्लास घर जी।
मां तव्हां खे ॾेखारींदसि त मां छा करण वारो आहियां। बहितरीन, असां वड़ी चपकी नंढनि टकरनि में टोईंदासीं ऐं सभु कजे हिकु वॾी गिलास में अचलाईंदासीं। असांखे उनखे मुकम्मल तौर ते चप्स जी टकरनि सां भरणो पवंदो। वाह! ऐं हाणे सभु कान वधीक दिलचस्प शइ सभु कजे पघार आहे। अहो मज़ेदार हूंदो। हिकु पासी थियो। फ्लेम थरोड़ के ॾसो केतिरी न ज़बरदस्त आहे। हाणे मून वटि पघरील चॉकलेट जो हिकु वॾो गिलास आहे। वाह! हे गिलास ॾाढो ज़बरदस्त आहे। हाणे अनके पेय जो वक्त आहे। मिनन जी ज़बरदस्त स्ट्रा के ॾसो। मून की हे पसंद आहे। ही लज़ीज़ लगी थो। ब्रिटनी, छा तूं शेयर करी सघी थी? ना, मां शेयर करण नथी चाहियां। चॉकलेट जो ही वॾो गिलास सिर्फ मिनन जी लाइ। मून की ख़बर न आहे त ब्रिटनी एतिरी लालची आहे, पर असां वटि ख़ासि स्ट्रा आहिनि ऐं असां अननि जी ज़रिए सॼी चॉकलेट पई सघूं था। माइक, ही तमामु लज़ीज़ आहे। मां चॉकलेट सां प्यार कंदो आहियां। छा? वाह! अहो कथी आहे? अहो नथो थी सघी त मां सभु पई वयसि। ओह ना, तो मानन मिनन जी चॉकलेट चोरी कई आहे। उप्स, असां पकड़जी विया आहियूं। ही मज़ेदार आहे। मॉल्टीज़र्स जो केतिरो न नंढो क्यूब आहे। ही यकीनन तमामु लज़ीज़ आहे। छा? होरी, मून वटि मॉल्टीज़र कैंडीज़ जो हिकु वॾो क्यूब आहे। वाह! Oh my god! माइक, अनकी ॾसो। आखिरकार किस्मत मिनन जी पासी आहे, पर असां बटनी सां शुरू कंदासीं। खैर, मून वटि सभ खां नंढो आहे। मून की ख़बर आहे त छा कड़ो आहे। वाह! अंदर कजे आहे। हे हिकु गमी बेर आहे। हे तमामु ज़बरदस्त आहे ऐं नाक़ाबिल यकीन हद ताईं लज़ीज़ आहे। हाणे ढकड़ो वापस रखणा ऐं चॉकलेट क्यूब के पार चकड़ा। ओह वाह! हे तमाम मज़ेदार आहे। माइक, तनन जी वाड़ी, जल्दी कर। ओह हाँ, अच्छो ते अनकी चिकी डसो। वो, अंदर स्कीटल्स आयन। दुनिया में मनहंजी सब कान पसंदीदा कैंडी। Oh my! खैर, मां फिलहाल स्कीटल्स का इंदस आहे खास स्ट्रा ट्यूबन में मनहंजी मदद कंदी। अहो तमाम तेज होंदो। यम! हाड़ी अच्छो ते वापस क्यूब दानहन हलो। हाँ, 10 मोहन की टोड़ी छिड़ियो ऐं हाड़ी मूं वटि तमाम घणियूं कैंडीज़ आहिनि, पर अनकी हथ न लॻायो। मां आख़िरी बाल ताईं सभु कजे काईंदसि। खैर, बस सहो ई आहे। मां मॉल्टीज़र सां प्यार कंदो आहे। हाड़ी जेन जी वाड़ी आहे। होरी, शुरू करे लाए। मां हिन क्यूब की टोड़ी वाड़ी आयन। तरसू तो माड़ो। हे तमाम गरो आहे। ओह, अंती नजर रखो, पर अनकी काइजू ने। छा तो आयो सोची रही आयो जेको मां सोची रही आयन। मार्शमेलोस, अनहन जो हक सडियो जबल। हे नाक़ाबिल यकीन हद ताईं लज़ीज़ आहे। मां इंसा प्यार कंदी आयन। हे तमाम नरम ऐं मज़ी। हे, तूं छा पियो करेन? मज़ेदार। वाह! ऐं हे तमाम वॾो आहे। मूं की बाहे पसंद आए। सठो तो आ मनन जी कैंडी छो पिया कायो। ओह, हिन 10 वटो तो आ मनन जा दोस्त आयो। मां तो आकी गुजारिश करियां थी ते आहा ना कायो। जी तोड़े ठीक आहे। वोट सथी शेन जो हक सडियो क्यूब आहे। ओ लज़ीज़, मेहरबानी। वाह! हिक नंदड़ो केक पॉप केतिरो न प्यारो आहे। ऐं तनन जो छा ख्याल आहे? वाह! खैर, मूं वटि की सरासरी केक पॉप आहे। हे ब खूबसूरत आहे। छा? जेन? हाँ, मूं वटि की वड़ो आहे। न, बटनी पहिरें न आहे। वाकी होरी, हे ॾाढो बक वधाइणु लगी थो। ऐं हे लज़ीज़ आहे। पर बस अहो ई आहे। अगति केर आहे?
ओ नो हे मनंजी वारी आहे जेन हे चेक करण दी हे अंदर कान तमाम खूबसूरत आहे मां बि कोशिश करण चाहियां थो ओ हे मनंजी वारी आहे हा मूंखे पेननि जो वॾो केक पॉप चकण ॾियो ओ ही वाकई गड़ो आहे मां उनकी कड़ी नथी सघां ओ हे कम न पियो करे ठीक आहे मां उनकी कटी सघां थी खैर आरी सान कटा आसान नहीं पर मां हो कड़ी सघां थी ओ मो वाकई हो करी वरतो हे खूबसूरत ऐं तमाम लजीज लगी थो ओह मजेदार छासान उनकी चकी सगान था मनन जो केक पॉप खैर ठीक है तो जी बड़ी मेहरबानी जेन तून सबका बेहतरीन है हकीकाई तोड़ती लजीज बिस्मिल्लाह दोस्तों वाह हे तर मॉल्टीजर्स कॅन्डी जी पुरी बॉल्टी आहे पर हेत मने तरसो खून की डसो माइक वट पूरी बॉल्टी आहे आयनन वक वड़ी बॉल्टी आहे ओ मनन जो खुदा नाकाबिले यकीन अच्छो तो वेंसडे सान शुरू करियून मनन जी हसी में सबका नंडी छो आहे मून की खबर आहे मून वाइट हे खास ट्यूब आहे मन सब मथायुन सेक करी सघां थी ऐं मनन जे हथ ब गंडा न थींदा आसान ऐं मज़ेदार जबरदस्त मां एक हणी धंजी वारी आहे ठीक आहे हणी मनन जी वारी आहे मून वोट ब कजे आहे हन की डसो स्लाइड सांग गढ़ हेक बेहतरीन शे मां जल्दी सब मॉल्टीजर्स काई सघंस हे तमाम गड़ो दिलचस्प होंदो मां तोहन की डेकारियां थो मून वो वड़ी स्लाइड तैयार कई आहे हनी आसान मॉल्टीजर्स कैंडी हती रखून था आई डसो हे केन वड़ी थी हन में तमाम गड़ो मजो आए वाहे अच्छो तो कोशिश करियून यमी अच्छो तो बेहर करियून ओ हे तो शानदार आहे हैरत अंगेज यमी 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 केतरो नो जबरदस्त आहे ओ मनन जो ख्याल आहे तो बस एतरो ही हो थोड़ो डेक त थियो आहे पर हनी इंजी वारी आहे अच्छो हाँ मन कोशिश कंदेस हे तमाम हड़ा आहिन हे केतरो न मजेदार आहे छतुन चाहिन थी तमा शायर करियान सुसान हाँ बिल्कुल ना हे मनन जो आहे मां बिल्कुल बस शायर कड़जी मोड में ना आयान ठीक आहे मां सब मॉल्टीजर्स पार कंडेस आसान की मेज में साहिर सुराख करो पोंदो पोए मां कामयाब थी वेंडेस आसान जी फ्लेम थ्रोअर की इस्तेमाल कंदे हन की साड़ी ऐं हे थी वयो छा मनन जी कैंडी कथी आहे वेंसडे छतुन सब काई वया तू नहीं केन करी सगेन थी तुआन की शायर कड़ो पोंदो तुन ही खत्म करी सगेन थो वाह सीरियल जो केतरो नंदो पीकीट आहे ओ वेंसडे वट हेक आम आहे आई इन इट वट हेक वडो आहे हन की डसो हिक वडो सीरियल पीक ना कबिल यकीन माइक असां तुसां शुरू कंदसीन मोन के हिक शानदार ख्याल आयो आहे मां हिक नंढी मेस्ती नंढी प्लेट मां सीरियल कई सघां थो अच्छो त हन की पनहंजी पियाली में वजून हे तमाम शानदार आहे ना पेरेन आसान सीरियल वजून था पोए इंती थुरो केर वजून था हे वाकई तमाम मजेदार थियण वारो आहे आसान के जल्द कौन जल्द हन की चक्कण गढ़जी चमचो खड़ी रही हो आयान येमी
पर नंढो कादो जल्दी खत्म थी वंडो आहे। ओ कल बंद करियो, मां पाए की साफ़ कंस ऐं हड़ी वेंसडे जी वारी आहे। बिल्कुल, मून अॻ में पन्हनि लाइ प्लेट चमचो तयार करी वरितो आहे। पियाली में सीरियल विझी थोरो केर शामिल कजी। बहितरीन। हथ मां पन्हनि जा हथ गंदा करण नथी चाहियां। ओ केतिरो मज़ेदार आहे। ही सथा आहिनि, जीतोड़ेक रंग बण गया आहिनि। ओ मिन्हन जी खुदा, मून की कजे वधी गहरजी। मेहरबानी हथ, खुदा हाफिज। एंड हड़ी तन्हनि जी वारी आहे। जबरदस्त, माही वढो पिक केन काई सघान थी। हाँ, मून की हक शानदार ख्याल आयो आहे। मां हिनेरी आइस। ओह मिन्हन जो इंतजार कजो। खैर, गसल खानो मिन्हन जी लाइ बिल्कुल मुनासिब रहंदो। मूं वटि वढो पियालो नाही, पर मूं वटि हक वढो बात तब आहे। केर सधो अन में वझी रही आयान। मूं वटि पूरी टपकी भरण ला काफ़ी केर आहे। आख़िरी कतरी ताइन ऐं हड़ी असान पन्हनि जो सीरियल अति वझी सघूं था। हे केतिरो खूबसूरत ऐं रंग बरंगी आहिनि। हैरत अंगेज, हे तमाम गेड़ा आहिनि। ऐं हणी बस अहो बाकी आहे त मां एती त्रान। अछो त अंदर हेलोन। ओ हा, असान गसल करी सघूं था ऐं पाए की ताज़ो करी सघूं था। ओ मिन्हन जी बख। अछो त हनकी बढण न दियोन ऐं हनकी मथी रखोन। दिलचस्प। हे तमाम सथो आहे। बाग छा तुम कजे चाहिन थी? चक्की दस। ओ केतिरो नंढो डोंट आहे। ही वेंसडे जी मीरो गोल्ड कान बि नंढो आहे। एंड वुडहक आम आहे। ऐं माइक वुडहक वढो डोंट आहे। ओ मनंजा खुदा, वेंसडे की बीहर सब का नंढो हिस्सो मिलियो आहे। कड़ड़ बंद कर। मान पहिरें शुरू कंदेस। मनन जो डोन तोहा सभनी जी गडेल डोन्स कान वधीक मज़ेदार आहे। असां बस हनकी दबाई छड़ेंदासीं। ही कम करी वियो, ही सन्योन थी वियो आहे। ऐं हाड़ी ही वडी साइज जो आहे। मज़ेदार। मुन की ही वाकई पसंद आयो। खैर, मनन जो ख्याल आहे त बस एतिरो ई हो। हाड़ी एंड जी वारी आहे। हुरे, मनन जो डोन मनन जो इंतजार करी रहियो आहे। हे केतिरो प्यारो आहे। मनन जी चपन के डसो, हे केतिरा खूबसूरत आहिनि। माइक, तू छा करी रहियो आहे? मां तोकी कस न करी रहिया आयान। मून की अफ़सोस आहे। हे स्प्रिंकल्स तमाम सथो आहिनि। ऐं हाड़ी डोन जो वक्त आहे। केतिरो न जबरदस्त आहे। मां सब कजे काय चाहियां थी। यमी यमी यमी। खैर, हाड़ी मनन जी वारी आहे। मनन जो डोन तमाम वढो आहे। असां की हनकी मापड़ो पोंदो, समझी वेस। मून की हक ख्याल आयो। ओ मून की अफ़सोस आयो वेंसडे। मान गंदो थिए नथो चाहियां। अच्छो त हक नंढो करो कचियोन। वाह, केतिरो न मज़ेदार आहे। मून की वधीक गहरजी। माइक तो की जल्दी करनी पोंदी। छोकरियों इंतजार कंदी थकजी पियोन आहिनि। ओ हे अगमी हलियोन वियो आहिनि। खैर, जेको थियो सो थियो। मून की पन्हनि जी डोन कान सवाइ कन्हनि जी ज़रूरत नाही। हे मनन जी दोस्तन ऐं सभनी कादन जी जगह वठंदो। मून की खबर न है त मान खत्म थी वेंस। मनन जो पसंदीदे डोंट। माइक हिक सेयो तन कान पोई पन्हन जो कादो खत्म कियो। छा तो न असां की याद करन तो हिक सेयो हेक थी विया आहिनि। साल माइक। ओ मनन जी सान गड़ रहण लाइ तव्हां जी महिरबानी। हारी हिक नई मथाई जी वारी आहे। ही बटन छा आहिनि? हे दिलचस्प लगी थो। छा असां की हनकी दबाए घड़जी? छा थी रहियो आहे? ओ हनकी डसो, हे हिक नंढड़ी चॉकलेट बार आहे।
ओ नंढड़ कधो केतिरो प्यारो हूंदो आहे। अछो त हनकी चकियोन मज़ेदार। मुनकी चॉकलेट पसंद आहे पर हती वधिक जे नाही। छा थींदो जेके अनमान बटन की बेहर दबायन। एनेड हाड़ी मनहन जी वारी आहे। बटन दबाई रही आहे। वाहो ही चॉकलेट आहे पर ही वाकई बढ़िया है। पेकिंग हटाई रही आहे। ऐं मुनकी चॉकलेट की नंढन कड़न में कटरो पोंदो एन लाए पनहन जो चाकू इस्तेमाल करी रही आहे। ही बेहतर आहे। तोहान की खबर आई छा मुनकी एक ख्याल आयो आहे। मान पनन जो एक नंढड़ो ताबूत ठाई सगन थी। ही चॉकलेट मान ठंडो डसो ही केतरो प्यारो आहे। ऐं हाड़ी मान हन की चकण चाहयान थी। अच्छो त डसोन। ओ वाह ये मजेदार आहे। मान पनहंजी लाए हेरो ताबूत चाहिंदस। माइक हड़ी तनहंजी वारी आहे। जेको बतून चोइन वेंसडे। खैर मान कजे ब डसी नथो सगन। चाकाशी असान जे तरफ अडामी अच्छी पई। ओह नो हेक वड़ी चॉकलेट बार। ही खला मान आया है। छोकरियो ख्याल कजो। शाहब साकब हिनेरी आसमान में अडामी रहियो आहे। ओ ही तमाम खतरनाक आहे। परा की बचायो। छोकरियो असान की चाकड़ा घर जी तो आन की खबर आए छा। असान की पेनन जा हेयर ड्रायर कढ़ा पोंदा ऐं चॉकलेट डानन कड़ा पोंदा चेने पघड़जी वनी। तोहान जा हेयर ड्रायर मनहन जी फ्लीम थरवे जी मुकाबली में कजे बन नहन। ही बेहतर आहे। कतरी जी हिथान लक्की वनो। ही तमाम जबरदस्त आहे। चॉकलेट जी बरसात। वाह से होता है कादीजा। मूंग चप चिप्स पसंद आहन। मूंगी बे खास तौर टीजे रहने ही दे है जन। बोला तोहन वोट गेराना हन। हाँ बिल्कुल। वेंसडे तुन फेरियान शुरू कर। मान रैपर केन हटायन। मुंशियो हेलियो वेन। खातून मनजी मदद कंदीन। मुंकी एहे कंडियन पसंदान। माइक शतून है करी सगें तो। हाँ आसान है असुमिन। मुंकी अफसोस आहे वेंसडे। थिंग हिंग चप चिप्स on number। शाबाश। Thanks. Bye bye. Well हर हिंग चक्कर जो वक्त आहे। तमाम बेहतरीन मून करी वर्टू। हाँ जहे मान जहे। Well, आखिरकार मंजवारो अच्छी वयू। Hey चप चिप्स तमाम मथियों ना हैं। आई मून के एक शानदार ख्याल आयो आहे। इन सबनी के एक खास नंधड़ी पैकेट में वजट। आई अनकी ची भाट। Oh माइक तुन छापियो करीन। काहे को नेओन लाइफ है काहे। दारे मून मथा भरा छाया है। मंजी चप चिप्स की अन में बोड़ा आयन जो जायको तमाम गैरो बेहतर है। एक धमाको है। वाह मजेदार। Oh my God. बेहतरीन। दारे पेंजो आजमाई दस। तुन सही आहेन पूटा पर मन करी सान शुरू करियान। एक वैक्यूम क्लीनर। दारे तुन दाड़ी मच्छे खाई जाइन मंजे वार्ता दस। दारे मन खुश नहीं। मान तंजी मदद कर पई चाइम। हे छाती रहियो आहे। ओह कचरू। मेहरबानी पूटा। हे कैंडी तमाम लजीदा है। आचुरा बेन सबनी की आजमाई दसून। वाह मून की बर्गर जी। तुन अगी पंजू कई छकुआ हैं। हाई दाई जो वारुआ है अनन शानदार चप चिप्स मा लुत्फंदोस तिरंजो। ओह मून की लगी थुता है मंजी वाद में डसी पयोना हैं। माइक मेहरबानी करी जल्दी मंजी मदद कर। मेहरबानी करी मतंजी मंथी करियान।
उप्स मून की लगी थू त मून हाथ कान वधे करी छेओ अहो त पका है मून की पंहिंजी जारी जी ज़रूरत पवंदी पर मथायूं तमाम लदीज़ आहिन मान हिक वक्त में हिक काइंदस हिक बी ein आखिरी हिक शाबाश डाड़ी सठू कम कयो हैरत अंगेज मैं की जो हेक डाड़ो आई बस छा है को मजाक आहे ein dirty water hen set no dahe oh ब्ला 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 अहो हेक सठू हिस्सोय Mike तुहन की मोहतात रहलो पुंदो आई वेंसडे असल में पहरना है मान न समझीस तुहन है केन काइंदा आयो थोड़ो इंतजार करियो अचू तक कझे बाहे खड़ी छून ब्ला हाड़ी हिती वेयो मून की कझे पॉपकॉर्न मेली वेयो बेहतरीन अचू तहन की आजमई डसून द्राड़ी तुहन की ऐन खरर जी जरूरत न है मेहरबानी हाड़ी तंजी वारो आए ला हे मंजी असरिया है मान खूबसूरत आहन अहो गर्मा है पॉपकॉर्न ठहरन जो वक्त है मंजा डारा सरीती रकर्न आइन वाह आसान की कझे लदीद पॉपकॉर्न मेली हुआ है हे हैरत अंगेजा है डाड़े अहो बेहतरीन आए हारी तंजी वारुआ है माइक मून की बे ख्याल आए त पॉपकॉर्न जल्दी के इंठाए असल में मून वट एक खास पॉपकॉर्न मशीन आए हाय मां जीतरा चायन औतरा सटाई सगन थो जबरदस्त हे तमाम लदीज आए What's the matter with you? Oh no, Mike! ऐ नखकर! अहो एक खराब ख्याल है हे मशीन पैक संटटी रही है हैरत अंगेज डसो असन वठे केतरो पॉपकॉर्न आए वाह पाकायो सबनी लाए कॉफी आए चाहू च्योंगम है हिक च्योंगम सथिया है पर डेह पैक्सन बेहतर आए च्योंगम जो है बलन टावर डसो ही चिड़ियापा है डाड़ी शुरू कर मुन की बक लगी आए बुला मुनवत सर्फ एक पैकेट आए डसो है केतरो गुलाबी आई खूबसूरत है मुनकी आओ पसंद आए तून शुरू करी सगन थी वेंसडे तो हाँ इनकी खत्म ना ही क्यों उनकी तो खबर ही न पे बुला मानन की खुशी सन काइंदस डसो दाढ़ी है डोकर वारी आए उप्स मुन करे वर तो सब कान पहरिन मान पैकेजिंग मान नजात हासिल करर चाहयान थी आई हाड़ी मान हेक वर्डी चुंगम ठाहर वारी आह्यान बेहतरीन लगी थो पर हो सब कजे नाही ही चेक करो मानहन चुंगम मान नूडल्स ठाहर वारी आह्यान हाड़ी हेक चुंगम सासीज अनकी वरायन आई ही वथो वाह माइक डस वेंसडे की एक बेहतरीन ख्याल आया है शाबाश आई असल में पेगी तमाम मुझे का खीजा है वाहो डसो भला हाड़ी मिनंजी चुंगम नूडल्स का जो वक्त है
बेहतरीन माइक तनंजो वारो हरी पर अहो है खराब ख्याल हो मानन की जल्दी हासिल कंदस बला अच्छो त शुरू करे ऑन मान हैरान आया त मिनन जो डोकड़ो केतरो वड़ो होंदो अहो बेहतरीन आए अच्छो त कजे वधी करे ऑन मानन सां केड़ी बस सगान थो वाह अन में तमाम गहड़ो मजो आहे माइक वाह हाँ मून की है बेहतरीन ख्याल आए मानन नंडन गबारन मान है पूरो जबल ठाई सगान थो वाह हे चेक करियो उप्स मून की लगी थो तो मान अड़ामी रहे हो आयान मिनन जी मदद करे हो ओह ना